अल्लाह अकबर पीरज़ादो अब्दुल हफीज़ न आयो अॼा हूं पीरज़ादे अब्दुल हफीज़ जे तकरीर ॿुधण जे वॾे इंतज़ार में हो उते ओचितो हिकिड़ी मुख़्तलिफ़ अख़बार एडवर्टाइज़र क़िस्म जी मूंखे दस्तियाब थी उन में हिकिड़ो आलीशान मज़मून लिखियल हो हिकिड़ो इंग्लिश राइटर साउथ अमेरिका जे कंहिं मुल्क जो नालो विसरी वियो आहे कंहिं वीचारे लिखियो आहे उहो बि साईं जी एम साहिब वांगुरु पोरो हो माण्हू पोरा कोन थींदा आहिनि माण्हू पोरा थींदा मैच्योर थींदा ऐं मैच्योर थींदा जवान थींदा हू जो पोरो थियो झूठ जीअं त झूठ थियो आहे ऐं जवान थियो आहे हाणे त जॾहिं थो अचां तॾहिं हिन जे चहिरे सां जवानी जा आसार ॾिसी मूंखे पाण खणंदो हया अचे थो 1986 जो ख़ुतबो में पढ़े